जी नाज़रीन, खानपुर में ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर में बदअमनी वधी वञण के ख़िलाफ़ वापारियुनि ऐं दुकानदारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ वापारी अॻुवाणनि दुकानदारनि हाफ़िज़ तारिक बलोच, लियाकत अली सेठार, अब्दुल सत्तार शाह, अयाज़ अली सेठार, वाजिद असलम आरई, अकरम आरई, मोहम्मद करीम द्रोई, मुफ्ती शाहिद आरई ॿियनि पारां गुज़िरियल ॾींहुं शहर में यूरिया भाण जे वापारी सादिक सेठार खां शहर जे विच में हथियारबंदनि पारां यरगमाल बणाए मार कुट करे संदसि खां 70,000 रुपया रोक रक़म पुर करे फ़रार थी विया हुआ। एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस मुकमल तौर नाकाम नज़र अचे थी। किथे बि कानून जी अमलदारी नज़र ई नथी अचे। फुर रोज़ जो महमूल बणिजी वियो आहे। हाणे त हद थी वई आहे जो शहर में वापारियुनि समेत को बि महफ़ूज़ न रहियो आहे। हिननि IG सिंध DIG लाड़काणो समेत तक जे चूंडियल नुमाइंदनि MPA सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, MLA वफ़ाक़ी वज़ीर मीर आबिद ख़ान भयो समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त खानपुर में ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरी तौरु आसपास में अमन बहाल कराए वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट बहादुर अली ॿोड़ो, खानपुर।